सैनिटाइजर सां हथ साफ़ कर, उन खां पोइ मूंखे हथ लॻाए। पर उन न मञई त मां उन जूं उंगलियूं कटे छॾियूंमि। ग़लति कई देवसेना, इन सां तोखे कोरोना वायरस फैलिजी थो सघे। अहिड़े जी उंगलियूं न, पर उनजो कटबो आहे गलो। अड़े रमेश बाबू, अहिड़ो त कंहिं बि न सोचियो हुयो कि केजरीवाल जी खांसी हिकु ॾींहुं सॼे देश जी राष्ट्रीय कॉलर ट्यून ठही वेंदी। हर कुत्ते जो ॾींहुं ईंदो आहे। हा, त तुंहिंजो घोटु छा कमु कंदो आहे? फ़िलहाल त कोरोना वायरस तो हले पियो, त खाइण पीअण अंगण ऐं सुम्हण जे अलावा कुझु न कंदो आहे। केॾी महिल मां चवांसि त नाश्तो करे बि खाराईंदो आहे। कॾहिं होती काकू सां बि धोई ॾींदो आहे। मैं न कंदो आहे इहो कॾहिं। केॾनि सालनि खां पोइ इंतज़ारु करे करे मुंहिंजी शादी फिक्स थी हुई, ऐं इहो कुत्ती जात कोरोना अची वियो। मूंखे थोरो थोरो गले में सूर ऐं बुखार चालू थी वियो आहे। लॻे थो कुंवारो ई मरंदमि मां। हाँ, लॉकडाउन में सभु किॾे निकिता आहियो? कॾां डंडो हणा गुईअ ते सभिनि खे। असां हॉस्पिटल था वञूं पिया कोरोना जो रिपोर्ट कराइण। आधार कार्ड ॾेखार तुंहिंजो। पैसा ॾियणा पवंदई दोस्त। मुंहं में चिकू ॾींदोमांइ, पोइ ख़बर पवंदई। मां तो ॼाल चिकू कोरोना सां मरी वेंदो रनड़ो। मोदी जी घर रहण जो चयो अथई। बस हाणे मां ॿाहिरि वञी करे ई रहंदमि, कुझु बि थी वञे। मूंखे ॾाढो कंटाड़ो अची वियो आहे हिते वेही वेही करे। तोखे जेको करिणो हुजई करे वठ। ॿाहिरि निकिरंदे घर मां, ॿाहिरि निकिरंदे चटणी कढी छॾींदोमांइ तुंहिंजी ॿाहिरि निकिरे त। कोरोना थी वियो आहे मूंखे। कोई बचाओ, मूंखे कोरोना थी वियो आहे। कुझु कान थियो अथई, तोखे चुप करे वे। पी त तूं हेॾे पासीरी थी त थोड़ी। मां तो कढां तुंहिंजो कोरोना। निकर कोरोना रंडड़ा निकर। अरे भाई, नंग बलाऊं ॾेडर कॉकरोच खाइण बंदि कयो। हाणे नओं वायरस अची वियो आहे। छा ॻाल्हि आहे? कहिड़ो वायरस अची वियो वरी? घंटा वायरस भाऊ, घंटा वायरस।